सिटी न्यूज़ मध्य जी वेझो गायजा थाने जे ॻोठ मिर्ज़ापुर मां 15 साला सनम चनो मुबीना तौर ते अगवा थी हुई, जंहिंजो इतला गायजा थाने ते ॾिनो वियो। जंहिं बैदि वारसन गायजा थाने ते पहुची अगवा जो केस दाख़िल करायो वियो। वारसन फ़कीर ॻोठ वासी ज़हीर जूनेजो ऐं हिकु नामालूम मतां छोकिरी जे अगवा जो केस दाख़िल करायो वियो। FIR में छोकिरी जे वारसन मौक़िफ़ ॾिनो आहे त फ़कीर ॻोठ वासी जूनेजा बिरादरी जे 2 हथियारबंदनि जे हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी करे मुंहिंजी धीअ खे अगवा करे खणी विया। होॾां छोकिरी जे वालिद अख़्तियार चनो ऐं आबदा ख़ातून पाक किताब खणी साफ़ नालो एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजी न्याणी खे ज़हीर जूनेजो अगवा करे वियो आहे, जंहिंजो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजी सार लहण वारो कोई न आहे, छोकिरी वापसि कराए ॾिनी वञे। हुननि SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त ग़रीब आहियूं, न्याणी वापसि कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्ट जयरामदास, सिटी न्यूज़ मधे जी। असांजी छोकिरी अगवा करे खणी आया जूनेजा घर मां। 2 ॼणा आया हथियारनि सां, हिकु सुञातोसीं, हिकिड़ो नामालूम आहे, हुनखे बुट लॻल हुई। उहो खणी आया असांजी छोकिरी 15 सालनि जी आहे। वॾो ज़ुल्म करे आया असां सां, ग़रीब असां मिसकिन आहियूं, असां हिक खे तव्हां असांजे तव्हां को वरनाए नथो, असां सां ज़ुल्म थियो आहे वॾो। असां SSP खे चऊं था बड़ा महिरबानी करे असां सां वॾी महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। असां असां ग़रीब आहियूं, असां सां कोई इंसाफ़ नथो करे। हा, असां अञा छोकिरी हथियार आहियूं। असांखे इंसाफ़ कयो न क़ुर ते। घर में चोरी करे गिरी ऐं असांखे चोरी मारे कुटे खणी विया आहिनि। क़ुर ते असांजो इंसाफ़ कयो।